सचो सतराम। सचे सतराम समझायो त ॾियारी ॾींहं जी जगमगाहट असां सभिनी खे समझाए रही आहे त पाप केतिरो बि शक्तिशाली ऐं ताक़तवर हुजे पर पवित्रताई जे अॻियां पतन यानी ख़ात्मे ताईं पहुचंदो आहे। सो तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि सॼी संगत खे शहंशाह सतगुरु साईं सतरामदास साहिब जन 148 साला जनम महाउत्सव ऐं ॾियारी जे शुभ ॾिण जूं वाधायूं ऐं सचा साईं दर इहा ई अरदास त शादी सभिनी जा घर हरिया भरिया खुश ऐं खुशहाल रहे। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।